अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोला में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो मिलंदसी। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे, मुंहिंजे सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो मुराद रेज़ शाहनवाज़ खे चवंदो त अगरि रेज़न हिते हुयो त पोइ तव्हां मूंखे इतला छो न कयो ऐं तव्हां पोइ मूंखे छो न ॿुधायव। इन जो मतिलबु इहो आहे त पोइ मूं ते हमले करण में तव्हांजा ई हथ आहिनि। रेज़ शाहनवाज़ चवंदो मुराद खे त मुराद तूं ग़लति सोचे रहियो आहीं, ईअं कॾहिं बि थी नथो सघे ऐं मां तो ते हमलो कॾहिं बि नथो कराए सघां। ऐं ॿिए पासे अमा साइण रेस मंसूर खे चवंदो त तूं ग़लति सोचे रहियो आहीं, यानी ग़लति रस्ते ते वञी रहियो आहीं। तोखे ईअं करणु न घुरिजे, छो जो तुंहिंजे चवण ते दुनिया वारा माण्हू पंहिंजे हक़ ऐं सचनि लाइ न विढ़ंदा। रेस मंसूर चवंदो त मां इन क़ौम खे ज़रूरु जॻाईंदुसि, मुंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु इन्हनि खे उथारींदुसि। ऐं ॿिए पासे रेस मंसूर मूमल सां ॻाल्हाईंदो। मूमल इन खे चवंदो त मां तोसां हाली कॾहिं बि मिली नथो सघां, तूं मिलण जो आसरो मूं मां लाहे छॾ, मां हाली तोसां कॾहिं बि न मिलंदुसि, छो जो हीउ दौर ई अहिड़ो आहे। ऐं ॿिए पासे रेज़न कमदार मोलू खे चवंदो त मूंखे मुराद जो हाल अहिवाल ॾे, मुराद फ़ैसिलो वारींदो या वरी जहिड़ो वारींदो। कमदार मोलू चवंदो त मूं मुराद वारनि खे वञींदे ॾिठो त हू रेस ॾे वञी रहिया हुआ, यानी मूंखे शक ईअं थियो त मुराद वारा फ़ैसिलो कंदा। ऐं ॿिए पासे ककर चवंदो त हाणे मुराद छा पई करे, पर असां फ़ैसिलो न कंदासीं, हाणे भले मुराद ज़ोरू लाहे पर असां फ़ैसिलो हर हाल में न कंदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ते पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।